नाज़रीन अस्सलामु अलैकुम। तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे ज़ेड चैनल ऐं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद इसहाक़। नाज़रीन, असां पिया आहियूं मीरपुर ख़ासि जेको न रुॻो रंगनि रूपनि जो शहरु आहे पर पुर रौनक पिणु आहे। हिन जा रंग रूप बि ॾाढा ॾिसण वटा आहिनि। हिन मीरपुर ख़ासि जा जेके बि शयूं मशहूरु आहिनि उहे अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं त उहे कहिड़ियूं कहिड़ियूं। मीरपुर ख़ासि जो उहो फाटक ते मौजूदु आहियूं जंहिं फाटक जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीठल आहिनि। हीअ रेलगाॾी शहर जे विच मां लंघे थी ऐं माण्हू इन इंतज़ार में आहिनि त फाटक केॾी महिल थो खुले। हीअ बि मीरपुर ख़ासि जा हिकिड़ा रंग आहिनि जेके तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं ऐं रेलगाॾी हितां गुज़र रही आहे ऐं माण्हू इन इंतज़ार में आहिनि त केॾी महिल थो फाटक खुले। हीअ आहे मीरपुर ख़ासि जी शाही बाज़ार, पुराणी बाज़ार। हिन बाज़ार जा रंग तव्हांजे साम्हूं आहिनि, हिन बाज़ार जो रंगीनियूं तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं हिन बाज़ार जूं रौनकूं तव्हांजे साम्हूं आहिनि। हिन बाज़ार में अच वञु असांखे ॿुधाए रही आहे त हिन बाज़ार जूं रौनकूं अञा बि बरक़रार आहिनि, जेके कंहिं ज़माने खां हलंदियूं अचनि। कंहिं ज़माने खां इहो मामिलो जारी ऐं सारी आहे। मीरपुर ख़ासि जे शाही बाज़ार ये कॾहिं बाज़ार जो रौनक अॼु बि पुर रौनक आहिनि। अॼु बि हुन बाज़ार में इहे सभु कुझु मौजूदु आहिनि ऐं इहे रौनकूं ॿुधाए रहियूं आहिनि। शाही बाज़ार अॼु बि मीरपुर ख़ासि जी दिलि आहे। मीरपुर ख़ासि में शाही बाज़ार जा जेके मुख़्तलिफ़ रंग आहिनि उन्हनि में हिकु रंग हिन जलेबी जे स्टॉल जो बि आहे। जलेबी जो स्टॉल माण्हू जे तवजो मर्कज़ बणियलु आहे, जेका जलेबी मिठास सां गॾोगॾु ख़ुशबूदार बि आहे। ऐं इन साॻी स्टॉल जे पासे खां वरी मिठाईअनि जे दुकान में खोड़ सारियूं सुठियूं मिठाइयूं पिणु रखियल आहिनि त गॾोगॾु सतरफ़ीनी पिणु माण्हुनि जे तवजो छिकाए रही आहे। इहा सतरफ़ीनी ऐं गजरनि जो हलवो बि माण्हुनि जे तवजो मर्कज़ हुअण सां गॾोगॾु इहा आछ करे रहियो आहे त मीरपुर ख़ासि जा रंग ॾिसो ऐं हिन इलाइक़े जा सूंहं तव्हांजे लाइ वणंदड़ ज़रूरु हूंदी। हिन मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते जेके मुख़्तलिफ़ स्टॉल, मुख़्तलिफ़ बाज़ारूं ऐं मुख़्तलिफ़ दुकान आहिनि से बि दिलचस्पी खां ख़ाली न आहिनि। नाज़रीन, असां मीरपुर ख़ासि जे उन दुकान ते पहुची आहियूं जंहिं दुकान जो नालो हाजी फोटो ख़ान स्वीट्स आहे। हाजी फोटो ख़ान जो हलवो
जेको सिंध जी अजी ज़बरदस्त सौगात आहे ऐं उन जी सुञाणप मीरपुर ख़ासि जे हिन शहर सां आहे, हिन बाज़ार सां आहे, जंहिं बाज़ार में हाजी फोटे खान जो इहो हलवो विकामजे थो ऐं माण्हू परे परे खां पहुची ही हलवो वठनि था, पंहिंजे ज़ाइके ऐं टेस्ट बदिलाइण लाइ हिते अचनि था। अचो त ॾिसूं हाजी फोटे खान जो हलवो ऐं उते उन्हनि जे नाज़रीन सां कंदासीं ॻाल्हि ॿोल। मूंखे ॾेखारियो अथई, मूंखे बि ॾेखारियो। नाज़रीन, असां फोटे खान जे दुकान ते मौजूदु दोस्त सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन हलवे जे हवाले सां असांखे तफ़सील ॾींदो त कहिड़ो आइटम वधीक हले थो ऐं इहा दुकान कॾहिं खां क़ाइमु आहे ऐं माण्हू कहिड़े आइटम खे वधीक पसंदि कनि था, संदसि हलवे में उहे कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जंहिंजे करे माण्हू परे परे जो पंधु करे हिन वटि अचनि था। मुंहिंजे ॾाॾे जो हाजी फोटे खान जो आहे, उनखे गुज़ारे के इलाही टाइम थियो आहे, उन जे नाले ते इहो दुकानु हले पियो असांजो। ऐं असांजो पिस्तनि जो हलवो जेको आहे मीरपुर ख़ासि जी सौगात आहे ऐं मशहूरु आहे। ऑफिसनि में गिफ्ट में वग़ैरह माण्हू खणी वेंदा आहिनि। अच्छा, माण्हू परे परे खां इहो सौगात ख़रीद कनि था, पिस्तनि जो हलवो वठनि था, पर उन सां गॾोगॾु तव्हांजा ॿिया कहिड़ा आइटम हलनि था? बाक़ी मिठाई में सभु आइटम मौजूदु आहिनि असां वटि। हा, माओ आहे, रसगुल्ला, गुलाब जामुन, खीर पूड़ा सभु हूंदा आहिनि। अच्छा, हलवे में कहिड़ो शयूं इस्तेमालु करियो था ऐं कहिड़ो मामिलो आहे जंहिंजे करे माण्हू उतां पंधु करे हिन हलवे जो ज़ाइको चखीनि था, हिते टेस्ट वठनि था? असांजे हलवे में पिस्तो, इलायची, जायफल, खंडु, घी असली ऐं कॉर्नफ्लोर इहो आहे। ऐं हीउ हलवो ख़राबु कोन थींदो आहे, 6 महीने जी गारंटी आहे, ख़राबु कोन थींदो आहे। अच्छा, भला थोरो वापसि ॿुधाइजो, हीअ दुकान तव्हांजे ॾाॾे जे दौर खां हले? ॾाॾे जे दौर खां। ॾाॾे जे दौर खां? हा। उनखे घणो टाइम थियो आहे? उनखे असांजे ॾाॾे जो इंतकाल 87 में थियो हो। दुकान कॾहिं खां? दुकान 1938 खां आहे, पाकिस्तान ठहण खां पहिरीं जो। अच्छा अच्छा, भला हाणे उहो ई टेस्ट अचे बि साॻी? बिल्कुलु बिल्कुलु उहो ई टेस्ट हूंदी। अच्छा, उनमें तव्हांजा कारीगर ज़रूरु चेंज थिया हूंदा, तव्हांजा उनमें के साॻिया कारीगर कोन? कारीगर त ईंदा वेंदा रहंदा आहिनि, माल ठाहिण ऐं ठाराइण उहा मालिक जे हथ में आहे। माना इहो नुस्ख़ो तव्हां इस्तेमालु कंदा आहियो? बिल्कुलु असां कंदा आहियूं। अच्छा, भला घणो हले थो हलवो अंदाज़? हलवो रोज़ाना 6 ट्रेलूं रोज़ाना हलनि थियूं, 12 किलो जी हिकिड़ी ट्रे हूंदी आहे। 12 किलो जी हिकु ट्रेल हूंदी आहे? हा। घणियूं हलनि थियूं? 6 ट्रेलूं। 6 ट्रेलूं हलनि थियूं। अच्छा, इन खां सवाइ माण्हू ॿियो को तव्हांजी वधीक ॿी शइ कहिड़ी पसंदि कनि था? ॿियो मिठाई में त हर आइटम आहे, मशहूरु पंहिंजो पिस्तनि जो हलवो आहे। ॿियो दॿो बंदि करियो। ठीकु आहे जी। हाजी फोटे खान जो हलवो तव्हां पंहिंजे उमिरि खां वधीक माण्हू पंहिंजे वॾनि खां बि इहो ॾिसंदा पिया अचो ऐं इहो तमामु पुराणो आहे। अच्छा, ऐं हिन वक़्तु इहो माना सिंध जी अहिड़ी सौगात आहे जेका तव्हां महिमान खे पेश करियो था, दोस्तनि खे बि खारायो था, घर वारनि खे बि खारायो? अच्छा सही। अच्छा, भला हिन खे टेस्ट हिन जी कीअं थी लॻे तव्हांखे? अच्छा अच्छा, भला इहो मतिलबु त हीअ दुकान बि पुराणो आहे? पुराणो दुकानु आहे, तव्हांजी उमिरि खां वॾो पुराणो दुकानु आहे?
मिर्ची 360 जेका हैदराबाद में बि आहे, कराची में बि आहे या ॿियनि शहरनि में बि आहे, पर मीरपुर ख़ासि जी हिन मिर्ची 360 जा रंग ई निराला आहिनि। वॾी इमारत में सजायल मुख़्तलिफ़ खाधनि सां हींअर पुर रौनक जॻह पंहिंजो पाण ॿुधाए रही आहे त हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं रौनकूं आहिनि ऐं हिते कहिड़ा कहिड़ा लज़ीज़ खाधा आहिनि। मिर्ची 360 जे अंदरि जेकॾहिं जांच कंदासीं त असांखे केतिरियूं ई दिलचस्पी वारियूं शयूं नज़र ईंदियूं। हिते जी चांहि खां वठी, हिते बारबेक्यू खां वठी, हिते जे कढ़ाई खां वठी, हिते जे चिकन रोल ताईं जेके शयूं तयारु थियनि थियूं उहे बेशक माण्हुनि खे न रुगो लज़ीज़ लॻनि थियूं पर तवज पिणु चकाइनि थियूं। साॻी तरह मीरपुर ख़ासि जी खान रेस्टोरेंट बि दिलचस्पी खां ख़ाली न आहे। हिन खान रेस्टोरेंट ते कढ़ाई जा दिलचस्प खाधा तयारु थियनि था। कढ़ाई बि अहिड़ी त आहे टेस्टी जो माण्हू दुकाननि जे आसपास ऐं वेही करे टेस्ट वठनि था ऐं कढ़ाई जा मज़ा माणीनि था। असांखे हिन खान रेस्टोरेंट जे गोश्त खां वठी कढ़ाई ताईं जेके मंज़र नज़र अचनि था से पिणु इहो ॿुधाइनि था त हीअ कढ़ाई खाई त ॾिसो छा कढ़ाई आहे, छा लज़ीज़ आहे, छा टेस्ट आहे। जेकॾहिं माण्हू हिन खाधे खाइण खां सवाइ जेको ख़ासि मां हलियो वियो ऐं हिन रेस्टोरेंट जी रश इहा पिणु ॿुधाए रही आहे त हीअ रेस्टोरेंट हिते वधीक मक़बूल आहे। नाज़रीन, तव्हांखे मीरपुर ख़ासि जो सफ़र कीअं लॻो ऐं मीरपुर ख़ासि जा रंग कीअं लॻा, इन खां असांखे वाक़ुफ़ु कंदा। उन खां अॻु असांजे ज़ैन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं गॾो गॾु कमेंट्स कंदा त जीअं असीं तव्हांजी मालूमात पिणु हासिलु करे सघूं त तव्हां असांजे सफ़र खे कीअं ॾिठो, तव्हां असांजे ब्लॉग्स कीअं ॾिठो। तव्हांजो सफ़र असांजो सफ़र गॾियल सफ़र आहे, ज़ैन चैनल जो सफ़र।